माज़ी जी अदाकारा हाजरा ख़ान पानेज़ई पंहिंजी किताब जी मुहूरत कई आहे, जंहिंमें हुन पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ते गंभीर ऐं शर्मनाक इल्ज़ाम लगाया आहिनि। सोशल मीडिया ते किताब जा कुझु सुफ़ा वायरल थिया, जिन में इमरान ख़ान ते जिन्सी अमल जे हवाले सां इल्ज़ाम लगाया विया, जिन में नंढी उमिरि जे छोकरनि ऐं जानवरनि जो बि ज़िक्र कयो वियो। किताब में पानेज़ई लिखियो आहे त हिक भेरे हिक बेवाह औरत खेसि ॿुधायो त हुन इमरान ख़ान खे अहिड़ो अमल कंदे ॾिठो ऐं हू अखियुनि ॾिठी शायदि आहे। हिक ॿिए वायरल सुफ़े में हुन लिखियो त इमरान ख़ान मूंखे ॿुधायो त नंढा नंढा छोकरा संदसि ख़्वाहिश आहिनि। इहो सभु ॿुधी मां हैरान थी वियसि। इन खां अॻु हाजरा ख़ान पानेज़ई हिक पॉडकास्ट में चयो हो त संदसि किताब बाबति केतिरा ई इंकिशाफ हुआ ऐं इहो किताब 2014 में लिखियो वियो हो ऐं रुगो अमेरिका में छपियो, पर जेके कापियूं ऑनलाइन विकिरो थियूं उन्हनि मां घणो मवाद कढियो वियो हो ऐं मां बि ॾिनल हुयसि। हुन दावा कई त इमरान ख़ान संदसि ग़लति इस्तेमालु कयो। जॾहिं इमरान ख़ान खे महसूसु थियो त मां कुझु चई न ॾियां त हुन मुंहिंजो पाकिस्तान में रहणु ॾुखियो करे छॾियो। मूंखे पाकिस्तान छॾे परॾेह वञणो पियो। मूंखे डपु हो त इमरान ख़ान जीअण जंजाल करे छॾींदो।